ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولسوف يؤتيك ربك فترضى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज ते वेठल सोनन चेहरन वारा आलिम सगोरा मस्जिद जे सहन में वेठल मदीने वारे साईं जा आशिक अल्लाह करीम शला सा सभिनी जी ही हाज़री पंजे दर ते कबूल ऐं मंजूर फरमाए अल्लाह जे पाक कलाम जा कुरान मजीद फुरकान हमीद जी एक आयत सगोरी तवाजे सामो इन फकीर नाचीज तिलावत कई इन आयत पाक दे अंदर अल्लाह पंजे हबीब सा आमो सामो मुखातिब ये समझो दू बदू रूबरू मुह मुकाबिल मुखातिब थी सुजा गए दिल मुड़िया ज़हन जी या खुशी कॉलोनी में दिल हाजिर मेरे दिल हाजिर थी पो बुधण जो मज़ो ईंदो ॿुधाई त खे बि मज़ो कुरान जा उसलूब जुदा जुदा है किथे अल्लाह ताला गायब जे सीगन सा मुखातिबा किथे मुसलमानन सा किथे मोमिनन सा किथे काफरन सा किथे अहले किताब सा मुखातिबा पर ही जेका आयत मु पढ़ी इने में अल्लाह रूबरू पंजे हबीब सा मुखातिबा सुभान अल्लाह ऐं ॿुधंदो तव्हांजो हियां ठरी पवंदो आयत मशहूर आहे त उलमा खां ॿुधी आहे बार बार ॿुधी आहे वला सौफ ऐं अलबत्ता जल्द युतीका ॾींदो तोखे रब्बुका तुंहिंजो पालणहार फतरदा को तूं राज़ी थी वेंदे जरूर ॾींदो तुंहिंजो रब तोखे जरूर ॾींदो हबीब तुंहिंजो रब तोखे युतीका काफ साईं मौलाना सद्दाम हुसैन खां पुछो त काफ वाहिद हाज़िर जो ज़मीर आहे सिर्फ़ हिक जे लाइ तोखे ॾींदुसि बिला शिरकते गैरी इने जेको तोखे वाइदो तो कया पियो उन में ॿियो को बि शरीक न हूंदो सिर्फ़ तो अकेली ज़ात ऐं लाम ताकीद जो ज़रूर ॾींदुसि ज़रूर ॾींदुसि मौला
छा ॾींदे कीअं ॾींदे केतिरो ॾींदे कहिड़े मेयार सां ॾींदे ॾियण जा अंदाज़ जुदा आहिनि ॾियण जा अंदाज़ जेकॾहिं पैसा ॾिबा त घणे ॾिबा कपिड़ो ॾिबो घणे ॾिबो मापे ॾिबो ज़मीन कच्छे ॾिबी सोन जूं साहिनियूं जुदा अन्न जी धड़ी तोरण वारी जुदा कांटा जुदा ताराजूं जुदा सोन वारी साहिनी में आलू ऐं पटाटा त कोन तोड़बा न ऐं आलू ऐं पटाटनि वारी ताराज़ीअ में सोन त कोन तोड़बो न तोरण जा अंदाज़ जुदा ॾियण छा ॾींदे केतिरो ॾींदे सुभान अल्लाह गणप में ॾींदे कच्छे ॾींदे तोरे ॾींदे मापे ॾींदे कहिड़े अंदाज़ में ॾींदे कहिड़ी साइज़ी वट कहिड़ा धड़ा कहिड़ा रब फरमायो त ॾा ॾींदासीं प्या ॾींदासीं जैसी तूं राज़ी न थींदे प्या ॾींदा जी ये त असांखे ॿुधो कोटड़ी वारनि खे कोन थो ॾिए तव्हांखे मिलियो आहे कोन मिलियो ॻाल्हि आयो ईअं तव्हां ॼणो कल्ह खां वठी मानी कोन खाधी अथव ॾिए थो कोन थो ॾिए भला तव्हां खां कॾहिं पुछो अथई त कोटड़ी वारा ख़ुशि आई केतिरो हे ॾिनो त मां राज़ी आई तूं त राज़ी थींदे बि कोन चवंदे त हे जेका मार्केट आहे इहा सॼी मूंखे ॾे पोइ राज़ी थिया हिकिड़ो दुकान अथसि त पासे वारे में नज़र अथसि इहो दुकान मां हथु कयां बनीअ जा 5 एकड़ अथसि त पासे में हिकिड़ो जे पाको वेसो आहे ग़रीब जो चवंदो या ओड़ ईंदो या सुका ईंदो चवंदो इहो बि मां वठां पेट भरिजे नथो खड़ो थिए नथो इंसान जो पेट भरजण जो न आहे इंसान जी जेका लालच आहे लोभ आहे ख़तम थियण जो न आहे अल्लाह हर कंहिंखे ॾिए थो पर पंहिंजी मर्ज़ी सां हर कंहिंखे ॾिए थो ॾिनो अथई ॾिए थो पर रब ऐं जे तोखे मूंखे बि रब पंहिंजी मर्ज़ी सां ॾिए मदीने वारे खे बि रब पंहिंजी मर्ज़ी सां ॾिए त पोइ महबूबियत त कोन थी न पोइ त मामिलो हिकु जहिड़ो थी पोइ जहिड़ो तूं पोइ तहिड़ो मदीने वारो साईं पोइ त फ़र्क़ु न रहियो न तोखे ॾींदो पंहिंजी मर्ज़ी सां मुस्तफ़ा खे ॾींदो पर मुस्तफ़ा जी मर्ज़ी कोटड़ी वारा इहा ॻाल्हि हिकिड़ी सम्झ में अची वञेव न मुल्ले जो त पाणू ई पटिजी मुल्ले जो टिखो ई हूंदो जेको तकींदो तोरींदो आहे नबी जे शान खे साईं खणी पियो वज़न मापींदो आहे इन मुल्ले जो सॼो कारखानो ई हूंदो रब हर कंहिंखे ॾिए थो अल्लाह पंहिंजी मर्ज़ी सां घटि ॾिए वधीक ॾिए कंहिंखे रुॻे पुट ॾिए कंहिंखे रुॻे न्याणियूं ॾिए कंहिंखे न पुट ॾिए न न्याणी ॾिए सच बणाए छॾे रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे लख ॾिए कंहिंखे करोड़ ॾिए कंहिंखे लंघण ते विहारे 4 पुट मां हिकिड़ी पीउ हिकिड़ो लखनि सां तो रांदियूं खेॾे पियो वरी सुबुह खाए थो शाम जो मुख ते वेठो आहे कोन्हे बताए फ़क़ीर खे चवंदे ॿेर विराए अलाह जी विरासत कयां या माण्हुनि जी अलाह जी विरासत कंहिंखे बुक भरे ॾिनई कंहिंखे मुठ ॾिनई कंहिंखे ॿ टे ॾिनई हाणे हे वताया हे चालू करी अलाह जी विरासत अल्लाह हर कंहिंखे ॾिए थो पर उहो पंहिंजी मर्ज़ी सां ॾिए थो ऐं जॾहिं महबूब जी ॻाल्हि अचे त इते फ़र्क़ु थी वियो वञो तोखे मूंखे ॾिनई पंहिंजी रब मर्ज़ी सां
मुस्तफा के तो हबीब तोखे तुंहिंजी फर्क आहे जेके महबूब हूंदा आहिनि अवाम ईअं न हूंदो आहे जेको महबूबन सां रवियो वर्ताव हुजे ऐं अवाम सां बि ईअं हुजे को महबूबियत न थी न को प्यार लाड इश्क काॾे वियो मोहब्बत काॾे वई मिठा हुज़ूर तो जहिड़ा न आहिनि मूं जहिड़ा न आहिनि फ़र्क़ु इन आयत में आहे तोखे रब तुंहिंजी मर्ज़ी सां न ॾींदो रब पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो ऐं मदीने वारे खे ॾींदो मुस्तफा जी मर्ज़ी ॻाल्हि समझ में आई या न आई अॻिते वधूं इहा मां सम्झी आहे त मां वरी सम्झायां अॻिते वधूं हाणे मूसा हिस्सनि में विरहायल आहे जेको गुज़री वियो माज़ी जेको हले थो स्कूल पढ़िया पलाल में ही पढ़िया जवाब तो ॾियो न इहो त टे चौथे दर्जे वारनि खे पढ़ाईंदा ज़माने जा घणा क़िस्म आहिनि माज़ी माना जेको गुज़री वियो हाल प्रेज़ेंट जेको हले थो मुस्तक़बिल फ्यूचर जेको अचण वारो आहे मदीने वाले साईं खे रब छा फरमायो युतीक हबीब तोखे ॾींदुसि अञा ॾींदुसि हिकिड़ो त इन आतोइना कल कौसर हबीब तोखे ॾेई छॾियोसीं कौसर जहिड़े कसीम ॾेई छॾियोसीं ॾेई छॾियईं इहा थी माज़ी ॾियां थो इहो आहे हाल ॾींदुसि इहो आहे मुस्तक़बिल मदीने वाले साईं खे रब ॾिनो हींअर बि ॾिए थो अञा ॾींदो बिल्कुलु तवजह चाहींदुसि मूंखे सफ़ा ध्यानु कयो जेको ॾिनई आतईनाक माज़ी में ॾेई चुको अल्लाह ॾिनो छा अल कौसर माना खैर कसीर जेके गणे न सघे इनखे कौसर चइबो आहे वो कौसर नहर बि आहे कौसर हौज़ बि आहे मैदान हशर में कौसर जूं ॿ हैसियतूं आहिनि हिकिड़ी नहर आहे जन्नत में उहा वहे थी ॿियो हौज़ आहे तलाव आहे कौसर में जो हुन नहर मां टे नेसारा रब खोलिया आहिनि इन हौज़ में जेके हौज़ खे नेसारा भरनि था इहो हौज़ कौसर बि ॾिनई नहर कौसर बि ॾिनई पर असुल कौसर जी माना है खैर कसीर अहिड़ियूं नेमतूं ॾिनई जेके ॻणे न सघिजे हाणे हे छाजो वण आहे निम जो वण आहे हिते 10 माण्हुनि खे चवां बाबा हिन निम जो ऐं हिन जा वणनि जा पन ॻणियो पोइ 2 कलाकनि में ॻणे वेंदा पर राति लॻे ॻणे वेंदा पर चवां त सॼे कोटड़ी ज़िले में जेकी पंहिंजो इहे वण आहिनि हिननि जा पन ॻणियो भई सॼे चर में जेके वारी जा ज़रड़ा आहिनि सॼो जलसो गॾु थिए सॼी ज़िंदगी में कोन ॻणे सघनि हाणे जेके ॻणे न सघिजे इन खे चइबो आहे कौसर हबीब उम्मतूं गॾु कजनि मुंहिंजे मुस्तफा जे हथ जे बराबरि चौथी पती टी पती जे बराबरि बि न थींदी मदीने वारे जी उम्मत अञा नबीअ खे एतिरा असहाबी न ॾिनई जेतिरा मदीने वारे खे ॾिनई कंहिं नबीअ खे अहल बैत ज़ुर्रियत इतरत घराणो एतिरो खुशहाली में न ॾिनई जेतिरो मुस्तफा जा बच्चा सैयद कंहिंखे एतिरा आशिक न ॾिनई हुबदार न ॾिनई ईसा जा उम्मती में अॼु ताईं मौजूद आहिनि ईसा खे मञण वारा मूसा खे मञण वारा मौजूद आहिनि यहूदी ईसा खे मञण वारा ईसाई आहिनि हज़रत उज़ैर जा उम्मती बि अॼु ताईं मौजूद आहिनि नबीअनि जा पैगंबरनि जा राम ऐं कृष्ण जा इन जा पैरोकार बि अॼु ताईं मौजूद आहिनि
बुध मत वारा उन्हनि जो पंहिंजो अॻवान आहे, मुर्शिद आहे, सिखनि जो पंहिंजो आहे, पर कंहिं अॻवान खे एतिरा आशिक हुबदार मोहबत वारा न मिलिया जेतिरा मुस्तफा करीम। खुदा जाने तो कंहिंजे इश्क में एतिरा घोड़ा न गड़िया आहिनि जेतिरा मोहम्मद मीर जे इश्क में घोड़ा। कंहिंजे शान में एतिरा किताब न लिखिया आहिनि जेतिरा मदीने वारे जे शान में। कंहिंजे शान में एतिरा खिताब न थिया आहिनि जेतिरा मुस्तफा करीम जे शान में किताब लिखिया। कंहिंजे शान में एतिरा गज़ल मौलूद शेर ॾोहीड़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह न थिया न थी सघंदा जेतिरा मदीने वारे साईं। ऐं पूरी इंसान ज़ात में जेतिरा बि अल्लाह ताला पैगंबर मोकिलिया कंहिं नबीअ खे एतिरा मौजज़ा न मिलिया जेतिरा तुंहिंजे मुंहिंजे नबीअ खे। जी ॿिया नबी मौजज़ा खणी आया, को 5 को 6 को 8 को 15 मौजज़ा खणी आया, मदीने वारो ख़ुदि मौजज़ो बणिजी आया। हले त हलण मौजज़ो, खिले त खिलण मौजज़ो, निहारे त निहारण मौजज़ो। मुस्तफा मुझे सोनो नबी ॻाल्हाए त मुझे नबी जो ॻाल्हाइण मौजज़ो, ॿुधे त ॿुधण मौजज़ो। जे मदीने में वञी न उते वञी चवी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह उते ॿुधे, पर जे कोटड़ी जे कुंडड़ी में वेही चवी अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, मुस्तफा रोज़े मां ॾिसे बि ॿुधे। मूंखे न वेठी ॿुधण बगर बदन मां निकितो त मुश्क जहिड़ी ख़ुशबू आहे, बदन जो पाछो न पियो ज़मीन ते। हेॾी ख़ल्क वेठी आहे, हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जंहिंजो पाछो न हुजे आहे, पर मदीने वारे जो पाछो न। छो? पाछे जो रंग हूंदो आहे कारो, मुस्तफा नूर वारो। मुझे पुछियो कारो पाछो अचे इहा ॻाल्हि सही थी? अल्लाह खे ॻाल्हि न वणे। मुंहिंजो नबी इन जे पुठियां इहा कारी शइ मूंखे न खपे। वरी पाछो कॾहिं अॻियूं कॾहिं पुठियूं, मुस्तफा पोयूं ऐं कारी शइ अॻियूं पई वञे, अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी। ॿ ॼणा हीअं गॾिजी बीहनि, एॾो रोशनी आहे, हीअं आमो साम्हूं अचनि त हुनजो पाछो जुदा, हुनजो पाछो जुदा, वरी हीअं गॾिबा वञनि, हीअं वेझो 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 त पहिरियों हिकिड़ो पाछो आमो साम्हूं थिया, पाछा ॿई पाछो पाछे जहिड़ो हिकु जहिड़ा थी विया। अरे मुस्तफा जो सामी आहे त पाछो छो? सुभान अल्लाह। वरी पाछो कंदी आहे रोशनी। मिसाल सिज चंड सुबुह जो सिज काॾों भरंदो आहे, ॻाल्हायो ॻाल्हायो, पाछो काॾे हूंदो आहे, ऐं जेॾी महिल सिज भरंदो आहे हेठि हूंदो आहे पाछो ॾिघो वॾो। सिज मथे चढ़ंदो पाछो घटिबो, सिज चढ़ंदो पाछो घटिबो घटिबो घटिबो। वरी हेॾो सिज वियो लहंदे त पाछो थी वियो ओभर ते, वो पाछो नंढड़ो वरी वॾो वरी वॾो। सिज आहे जेको पाछे खे घटाए थो वधाए थो। सिज केरु थींदो आहे? मुंहिंजे मुस्तफा जे पाछे खे नंढो करे वॾो करे। मुस्तफा त सभिनी खां वॾो आहे, सारी काइनात में वॾो आहे। सिज जी कहिड़ी मजाल जो मुंहिंजे मुस्तफा जे पाछे खे नंढो वॾो करे।
पाछो मन सां गॾु हले थो हलंदे हलंदे हेठो ज़मीन किथे पाक आहे किथे वरी थी सघे थो पाक न हुजे ऐं मुंहिंजो नबी त पाक आहे उनजो पाछो बि चओ पाक आहे न हेठो ज़मीन जेकॾहिं नापाक हुजे उन ते मुस्तफ़ा जो पाछो पवे अलाह जी ॾिसो असां सुन्नी आहियूं असां अक़ीदत वारा मोहबत वारा माण्हू आहियूं चवंदा आहियूं मुर्शिद साईं तुंहिंजो पाछड़े में पिया आहियूं चवंदा आहियूं साईं तुंहिंजे पाछे में पिया आहियूं वॾेरे खे चवंदा आहियूं साईं तुंहिंजे पाछूलड़े में पिया आहियूं ऐं बादशाह जेको वक़्त जो उनखे सरींदा आहिनि ज़िल्लुल्लाह अल्लाह जो पाछू को कंहिंजे पाछे में अची वञे को कंहिंजे साये में अची वञे असां त कोन ॾिठो आहे ॿुधूं था वॾड़नि खां त हुमा हिकिड़ो पखी थींदो आहे हुमा उनजो पाछूलो जंहिं ते पवे न हुमा जो उहो बादशाह थी वेंदो बादशाह थी वेंदो किथे हुमा पखी ऐं किथे मुंहिंजो मुस्तफ़ा कॾहिं अबू जेल बि साईं जे पाछे में अची बीठो मके में साईं जन जेल आहे अबू जेल बचे पियो अबू बकर बचे पियो हाणे जे हुज़ूर जो पाछो हुजे हा अबू जेल ते पवे त उनखे बि जन्नत में वञणो आहे छो त ईअं मुमकिन न हुयो त मुस्तफ़ा जो पाछो कंहिं ते पवे उहो वरी दोज़खी बणिजे उहो निभाॻो हुजे न मुस्तफ़ा जो पाछो हुजे हा जंहिं ते पवे हा उहो निभाॻो बि सभाॻो निदोरो बि सदोरो जहांजमी बि जन्नत नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी जश्न ईद मिलादुन नबी तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं सुभान अल्लाह हाणे जेकॾहिं चवंदा मुर्शिद जो पाछो पवे त माण्हू सदोरो थी वञे ऐं नबी जो पाछो पवे अबू जेल जन्नत में वञे ऐं जे वरी अबू जेल जन्नत में वञे त पोइ आशिक़ काॾे वञे अब्दुल्ला बिन उबई जहिड़ो कटो मुनाफ़िक़ दुश्मन सॼी उमिरि साईं खे तकलीफ़ूं ॾिनई उहो बि जे जन्नत में वञे छो त पाछो जो पइजी वियो उहो बि जन्नत में वञे त पोइ आशिक़ काॾे वञे तंहिंजे करे अलाह ताला हुज़ूर जो पाछो न ठाहियो सम्झो था या नथा ऐं ॿी ॻाल्हि आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुल्ज़ामी अबला तव्हांजो रोशन जो इंतज़ाम न आहे ॾिसो आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त हर नबी के दुआ मिली मक़बूल दुआ हर नबी के उन्हें नबी अपनी दुआ दुनिया में घुरी चली साईं फरमाए इन्नी इख्तबात दुआई बि उम्मती यौमल क़यामत मूं पंहिंजी दुआ जेका ख़ासि दुआ उहा रिज़र्व में क़यामत जे ॾियारे में दुआ घुरी पंहिंजे गुनहगार उम्मत जे लाइ दुआ घुरी छॾाई जन्नत में जीअं उहा मक़बूल दुआ मदीने वारे साईं क़यामत जे ॾियारे जे लाइ लिकाए रखी आहे तीअं मुस्तफ़ा पंहिंजो सायो बि क़यामत जे ॾियारे जे लाइ लिकाए रखियो आहे गुलाम ईंदा साये मुस्तफ़ा में ईंदा वेंदा जन्नती बणिजंदा सुभान अल्लाह
इन्ना तो इना कन कौसर दई छजे ही नेमतूं दई छजे घणा मौजूदा घणी उम्मत घणा आशिक दई छजे ऐं ये तो पियो अज भी ये तो पियो ये मुड़े ध्यान कयो कुरान शरीफ में वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला महबूब ऊला का आखिरत तुझे ला भली है इन जो टे माना हुए हिकड़ी माना है त पहरी बस्ती का पोई बस्ती तुझे ला भली है यानी पहरियों शहर मक्के जो पोयों शहर मक्को मक्को आपर तॾहिं तो काबू अॼु ताईं कारा गिलाफ जुदाई जा कारा कपड़ा पायूं ॾिठो आहे गुंबद खदरा साओ लिबास वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला पहरी बस्ती का पोई बस्ती तुझे ला भली आहे ॿी माना है त महबूब तुझे ला हिन दुनिया का वो दुनिया अञा भली आहे टी माना है त पहरी घड़ी खा पोई घड़ी तुझे लाजा भली है हिन घड़ी में जेको तुझो शान आ इज्जत आ मकाम आ दर्जो आ जेको हींअर आ पोई घड़ी आई दर्जो मथे थी वियो शान मथे थी वियो इज्जत मथे थी वई अज़मत मथे थी वई ॾिसो न मौलाना सद्दाम हुसैन फकीर करमुला जेको बयान कंदो हाल जी खणी बयान कयूं त हींअर मुस्तफा जो शान ही आहे पर घड़ी गुज़री वई इहा ॻाल्हि इते रही शान मथे थी वियो मतलब छा थियो त को बयान करण वारो बयान करे नथो सघे हक़ अदा नथो थी सघे मुस्तफा जो शान हर घड़ी मथे आला बाला ऊंचो अरफा थी रहियो आहे तवज्जो चाहिए वरफअना लक ज़िक्रक हबीब तुझे खातिर तुझे जिक्र के असां बुलंद कयो के बुलंद कयो चो के बुलंद कयो अल्लाह बुलंद हर को के बुलंद करण चाहे जेतरी उन्हें कैपेसिटी हुंदी ओतरो बुलंद कंदो मां चवा पांजे मुरीद के बुलंद तो कया जेतरा मुंह में प्रकार लक्षण हुंदा ओतरो मुरीद के बुलंद कंदो उस्ताद चेतो मां पांजे शागिर्द के पढ़ाया इनके काबिल तो कया जेतरो उस्ताद में इल्म जी सलाहियत हुंदी शागिर्द में वो ही मुंतकिल कंदो न जेकरे उस्ताद केमिस्ट्री जो प्रोफेसर आ त पांजे शागिर्द के फिजिक्स में माहिर न बनाए सघंदो जेकर फिजिक्स जो माहिर आ वो पांजे शागिर्द के एनाटॉमी में जूलॉजी में बॉटनी में माहिर न तो बनाए सके उस्ताद में जेतरी सलाहियत होंदी शागिर्द के ओतरो बुलंद कंदो मुर्शिद में जेतरी सलाहियत होंदी मुरीद के ओतरो बुलंद कंदो ऑफिसर में जेतरी कैपेसिटी होंदी ओतरो पंजे मातात के बुलंद कंदो पंजे कैपेसिटी का मथे न वञी सघंदो पर जेके अल्लाह बुलंद करे आहे को मुआज़नो मां चवां थो असां नालो छा अथई गुलाम शबीर फकीर खां मौलाना सद्दाम मथे आहे छो त हीअ स्टेज ते आहे रिलेटिव टर्म आहे हीअ हेठा मौलाना सद्दाम मथे आहे पर मौलाना सद्दाम खां हिकिड़ो माण्हू ॿियो कुर्सी ते वेठो आहे मौलाना सद्दाम शबीर खां मथे ज़रूर आहे कुर्सी वारे खां पर हिकिड़ो माण्हू मस्जिद जे छत ते वेठो आहे हाणे कुर्सी वारो मथे आहे या छत वारो मथे आहे कुर्सी वारो जलसे वारे खां मथे थी सघे थो स्टेज खां मथे थी सघे थो पर छत वारे खां त यकीनन समझो था अल्लाह तो फरमाए
त महबूब तोखे मां थो बुलंद कयां मौला कंहिंखां बुलंद थो करी केतिरो बुलंद थो करी फरमाना असां बुलंद करे छॾियोसीं महबूब कंहिंखां केतिरो फरमा त मुंहिंजे महबूब जो जोड़ को आहे ई न मुआज़नो कंहिंसां जे चवां नबीअनि खां बुलंद कयुम नबीअ त मस्जिद अक्सा में रहिजी वियो मुंहिंजो सोणो त फेरे आसमान ते जे चवां मलाइकनि खां मथे थो कयां मलाइक त आसमाननि ते रहिजी वियो मलाइकनि जो सरदार जिब्रील बि त सिदरा ते रहिजी वियो पर ही ज़ात मथे गड़ी मुक़ाबलो मुआज़नो आहे ही कोई मुझे मुस्तफा जो मुआज़नो कैसा करा हाँ मुझे बादशाही में मुझे कुवत में मुझे कुदरत में मुझे जलाल में मुझे किब्रियाई में मुझे बादशाहत में मुझी खुदाई में जेका सब खां ऊंची बुलंदी आ सब खां ऊंचो मकाम आ वो मुझे हबीब के मुल्लो छा जाने तो मुस्तफा जो शान जाए मुले के सजा तो बिटाई सोने बिटाई में फरमाया था कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ जो सब मंडी माकोड़ी खूह में पेई कच्चे ऊपर मंडी माकोड़ी खूह में कोई या चोए तो आसमान थी मापिया या दिन मस्जिद जी छत को न मापी सके माकोड़ी तो समझो था ना क्यों सब खूह में पई हाणे ये आसमान मापी थी बिटाई तो फरमाए तो कम से कुदूरी किताब पढ़ी वडो फटको बंदी मुल्लो बणजी पंहिंजो दिस्तार बंदी करे हाणे तूं तोरी तो मुझे नबी जे शान के तुंहिंजो मिसाल ईअं आहे जे मंडी माकोड़ी खूह में मुस्तफा आसमाननि खां बि रिफ़त इहो त सभु कुझु ॾेई छॾे माज़ी में अञा ॾिए थो पियो पर ही जेका आयत मूं पहिरीं पढ़ी आहे न योतीक हबीब तोखे अञा ॾींदुसि मुस्तक़बिल में ॾींदुसि मौला केतिरो ॾींदे कीअं ॾींदे रब फरमायो फतरदा राज़ी थी असांखे तोखे राज़ी करणो आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न माण्हू सभई ॿी थकबा 50,000 साल जो ॾिहाड़ो हूंदोसीं हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल ज़मीन टामे जी हूंदी सिज गिराट क़दुरु मथो अची वेंदो माण्हू तपंदा रिझंदा पचरंदा पचंदा पोइ चवंदा को सिफारिशी ॻोल्हियो अल्लाह के परचाए रब के राज़ी करे मरी वियासीं बाह में गर्मी में तपश में जली वियासीं बाबो आपो आहे सभिनी इंसाननि जो पीउ आहे रोई अचे चवंदा बाबा साईं मरूं था वारो कर असांजी मदद कर असांखे हिन अज़ाब खां हिन सख़्ती खां छॾाए हज़रत आदम चवंदो त मां पाण टिॼां थो मतां रब पुछे त दाणो छो खाधो नफ़्सी 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 ज़हबू इला ग़ैरी मुखे मुझे सिर दिया मुझो जान मुझी जान मां मदद न कंदुसि वञो कंहिंजे हज़रत नूह वठींदा इब्राहिम वठींदा हज़रत मूसा वठींदा हज़रत ईसा वठींदा हड़नी नबीअनि वटां मायूस थी मोटंदा ईसा अलैहिस्सलाम चवंदुनि ॾस ॼाव थो जे तव्हांजो ॻहो तरंदो जे मुश्किल आसान थींदी त हसनैन जे नाना साईं अॼु जे अल्लाह सां ॻाल्हाईंदो अॼु जे तव्हांजी सिफारिश कंदो त मोहम्मद मीर ॻाल्हाईंदो
वो ये हर इंसान मुझे आका, मुझे मौला, मुझे मोहम्मद मीर वटींदा जेके हिते चवंदा या रसूल अल्लाह शिरका, या रसूल अल्लाह नचो, ये रसूल का मदद वठण शिरक समझन था, ये हड़ई गंजींदा तो या रसूल अल्लाह यतीम ने यार तू, या हबीब अल्लाह अयने आधार तू, या रसूल अल्लाह यतीम ने यार तू, या हबीब अल्लाह अयने आधार तू। सदे मदीने में सिखो इन फकीरन के मिठा, बस तुझे जेके सदी सरदार तू, या रसूल अल्लाह यतीम ने यार तू। हर इंसान हर पासे का मायूस थी, तुझे मुझे नबी वटींदा, आका करीम वटींदा, या रसूल अल्लाह हड़ई दर भेटियासी, हड़ई दर ॾिठासी, अॼु को बाहर वसीलो नाहे, पो हुजूर जे खिदमत में अची अर्ज़ गुज़ारींदा त माई तव्हांजी सिफारिश कंदुसि, इहो एज़ाज़ मूंखे मिलियल आहे, इहो इज़्न मूंखे मिलियल आहे। मुझो आका ओडी मन अल्लाह जे हुजूर में अची अर्श मुअल्ला जे ॼाण सिर सजदे में रखंदा, मुझे लजपाल नबी जो सिर सजदे में हूंदो ऐं रोई अल्लाह जे ॼाण अर्ज़ कंदा, रब फरमाईंदो हबीब अॼु तुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो नाहे, अॼु तुंहिंजे परचाइण जो ॾिहाड़ो आहे। वलसौफ युतीका रब्बुक फतरदा, हबीब तोसां मुंहिंजो अॼु जो त वाइदो थियल हुयो, तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी थी सल तो हबीब खुर मां ॾियां, तूं चओ मां ॿुधां, तूं अर्ज़ कर मां क़बूल